डोकरी हाई कोर्ट जे हुकुम ते बेले खाते जे लाड़काणे पारां डोकरी जे कच्चे देह बदो देरो जे वेहड़ सेरे में ॿियनि इलाइक़नि में हैवी मशीनरी साण करे ऑफिसर DFO लाड़काणो मालिक ॾिनो मल्हार रेंजर्स अब्दुल करीम मंगरियो ऐं DSP SHO सिहड़ SHO वेहड़ SHO फतेहपुर साण करे कार्रवाई कई ऐं 400 एकड़ ते थियल कब्ज़ो ख़त्म कयो वियो। लॻल ट्यूबवेल पटे छॾिया जॾहिं त रबीअ जे फसल जी तयारी पिणु ट्रैक्टर जी मदद सां ख़त्म कराई वई। इन मौक़े ते DFO लाड़काणो मालिक ॾिनो मल्हा मीडिया खे ॿुधायो त हीउ ऑपरेशन हाई कोर्ट जे हुकुम ते कयो पियो वञे। जेसिताईं ॿेड़े खाते जी ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ो नथो ख़त्म करायो वञे एसिताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। हुन चयो त केॾो बि बाअसर हुजे कब्ज़ो ख़त्म करायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।